अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां आहियां फौज़िया एजाज़। सभु खां पहिरियां नज़र विझंदासीं हिन वक़्त जी हेडलाइन। कराची जी अदालत आमिर लियाकत जे पोस्टमार्टम जो हुकुम ॾेई छॾियो। कराची जी जुडिशियल मैजिस्ट्रेट ओभर जी अदालत आमिर लियाकत जी पोस्टमार्टम बाबति दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। दरख़्वास्त ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे अदालत आमिर लियाकत जे पोस्टमार्टम जो हुकुम जारी करे छॾियो। दरख़्वास्त गुज़ार मूजिबि आमिर लियाकत अवामी शख़्सियत हुयो। संदसि पुरस्रार मौत मशकूक आहे, उन लाइ संदसि पोस्टमार्टम जो हुकुम ॾिनो वञे। अदालत दरख़्वास्त ॿुधणीअ लाइ मंज़ूर कंदे आमिर लियाकत जो पोस्टमार्टम करण जो हुकुम जारी करे छॾियो। FATF जी वाइट लिस्ट में पाकिस्तान जी वापसीअ जी राह हमवार थियण ते वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ पारां क़ौम खे वाधायूं। वज़ीर आज़म चयो आहे त आर्मी चीफ जे क़ाइमु कयल कोर सेल उन कामयाबीअ में अहम किरदारु अदा कयो आहे। अक्टूबर में FATF टीम जे दौरे खां पोइ पाकिस्तान जो नालो ग्रे लिस्ट मां निकिरी वेंदो। टीम पाकिस्तान खे मुबारकूं हुजनि जंहिं पाकिस्तान लाइ कामयाब काविश कई। वज़ीर आज़म बिलावल भुट्टो खे बि मुबारकूं ॾींदे चयो आहे त बिलावल भुट्टो जी क़यादत में टीम खे हीअ अहम कामयाबी मिली। ग्रे लिस्ट मां पाकिस्तान जो निकिरणु सुठो सोण आहे, उन सां पाकिस्तान खे वधीक कामयाबियूं मिलंदियूं। साॻे जज़्बे सां मुल्की मईशत जी बहालीअ जो कमु बि जारी आहे। क़ौम खे मायूसी ऐं माशी अबतरीअ मां कढी तामीर, तरक़ी ऐं ख़ुशहालीअ तरफ़ आंदो वेंदो। Decided by consensus that Pakistan has addressed all technical benchmarks and has completed all requirements of both action plans, that of 2018 and that of 2021. This is an effort for the state of Pakistan. Governments will come and go, but Pakistan's consensus and Pakistan's efforts on this, I hope, will continue in stride. ख़ुशी आहे त FATF पाकिस्तान खे आजो करे छॾियो। अञा ग्रे लिस्ट मां निकिरण जो अमल शुरू थियो आहे। जश्न मल्हाइण वक़्त खां अॻे हूंदो। FATF पाकिस्तान जी शर्त पूरा करण वारनि कोशिशुनि खे तस्लीम कयो। परॾेही मामलनि जी ममलकती वज़ीर हिना रब्बानी खर चयो आहे त खेनि उमेद आहे त अक्टूबर ताईं ग्रे लिस्ट मां निकिरण वारो अमल मुकमल थी वेंदो। ग्रे लिस्ट मां निकिरण सां पाकिस्तान जूं माशी हालतूं बहितर थींदियूं। जश्न मल्हाइण वक़्त खां अॻु हूंदो। अञा बि कमु करण जी ज़रूरत आहे। ही सफ़र जी पुॼाणी न पर शुरूआत आहे। महिनत जारी रखणी पवंदी। पाकिस्तान दहशतगर्दनि जी माली मदद ऐं मनी लॉन्ड्रिंग रोकण लाइ असराइता क़दम खयां। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो आहे त पाकिस्तान तरफ़ां FATF जे एक्शन प्लान्स जे तकमील वॾी कामयाबी आहे। ISPR पारां जारी कयल ट्वीट मूजिबि जनरल कमर जावेद बाजवा चयो आहे त एक्शन प्लान ते अमल सां पाकिस्तान जी वाइट लिस्ट जी राह हमवार थी आहे। GHQ में क़ाइमु कोर सेल ऐं क़ौमी कोशिशुनि सां इहो मुमकिन थियो। सिविल ऐं मिलिट्री टीम एक्शन प्लान ते मज़बूती अमल यकीन बणायो। कोर सेल जी कोशिशुनि सां पाकिस्तान जो कंधु मथे थियो। सिंध खां पोइ पंजाब में बि राति 9 वॻे खां पोइ मार्केटूं बंदि कयूं वेंदियूं। सिंध खां पोइ पंजाब में बिजली जी बचत वारे प्लान ते अमल करण जो फ़ैसिलो कयो वियो। पंजाब हुकूमत वापारी तंज़ीमुनि ऐं चैम्बर सां सलाह मशवरा करे वरिता। ईंदड़ हफ़्ते खां पंजाब में बिजली बचत प्लान ते अमल कराइण जो फ़ैसिलो कयो वियो। राति 9 वॻे मार्केटूं वारी पाबंदी 2 महीननि लाइ लागू रहंदी। रेस्टोरेंट्स बि जल्द बंदि करण जी तजवीज़ ते गौर जारी आहे। लाहौर चैम्बर जे सदर नोमान कबीर चयो आहे त क़ौमी मुफ़ाद वारनि फ़ैसिलनि में हू हुकूमत सां गॾु आहिनि। बचत प्लान ते अमल सां बिजली ऐं पेट्रोल जी बचत थींदी।
सेंट्रल परचेसिंग पावर एजेंसी बिजली जी क़ीमत में वाध जी दरख़्वास्त करे छॾी। नेपरा मूजिब CPPA बिजली जी क़ीमत में ₹70.96 फ़ी यूनिट वाध जी दरख़्वास्त ॾिनी आहे, जेका मई जी माहवार फ्यूल एडजस्टमेंट जी मद में दाख़िल कई वई आहे। नेपरा मूजिब दरख़्वास्त ते ॿुधणी 27 जून ते थींदी। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो त मई में फेनिस ऑयल सां 8.80% बिजली पैदा कई वई ऐं फेनिस ऑयल मां ₹33.67 फ़ी यूनिट बिजली पैदा थी। उत्तर वज़ीरिस्तान में फ़ोर्स सां वेढ़ दौरान पाक फ़ौज जो जवान शहीद। हिकु दहशतगर्द मारिजी वियो। मीरा शाह वारे इलाइक़े में दहशतगर्दनि ऐं फ़ोर्सिस में मुक़ाबिलो। ISPR मूजिब दहशतगर्दनि सां वेढ़ दौरान पाक फ़ौज जो जवान नाइक ज़ाहिद मोहम्मद शहादत माणी। फायरिंग जी ॾे में हिकु दहशतगर्द मारिजी वियो। मारिजी वियल दहशतगर्द जी सुञाणप ज़ियाउल्लाह जे नाले सां थी आहे। ऐं कराची जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में हल्के मींहं खां पोइ मौसम ख़ुशगवार थी वई। सदर II चंडीगढ़ रोड ओल्ड सिटी एरिया समेत ॿियनि इलाक़नि में हल्के मींहं खां पोइ गर्मीअ जो ज़ोर टुटी वियो। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची में 3 ॾींहनि दौरान वक़्फ़े सां हल्की बरसाति थी सघे थी। घोटकी, करमपुर, रुस्तम, रेती ऐं ॿियनि शहरनि में बि बरसाति खां पोइ मौसम ख़ुशगवार थी वई।